जुडो मां ख़बर ॾींदा हलो त जुडो टाउन इंतजामिया जी नाइली सबब शहर में गंदगी जा ढेर लगल रहवासी सख्त परेशान। जुडो सैनिटरी अमले जी नाइली ऐं लापरवाही सबब शहर जे मुराद शाह दरगाह पाड़ो हाजी आशिक कॉलोनी मुगेरी पाड़ो समेत ॿियनि इलाइक़नि में गंदगी जा ढेर लगल आहिनि। गटर नालनि जी वरियण खां सफ़ाई न थियण करे गटर उथरण सबब रोड रस्ता गटर जे गंदे पानी में बुॾल आहिनि। मुराद शाह दरगाह चौक वटि बीठल गटरनि जे गंदे पानी सबब रहवासी सख्त अज़ाबनि में मुब्तला आहिनि। रहवासियुनि जो चवणु आहे त मज़कूरा हंध ते 4 स्कूल आहिनि, सवई स्कूली शागिर्द ऐं उस्ताद पिण गटर जे गंदे पानी मां गुज़रनि था ऐं इलाइक़े वासी गंदगी सबब बिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। सैनिटरी इंस्पेक्टर अकरम कायमखानी शाहनवाज़ मंगड़हार ऐं ॿियनि खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि, पर हिन इलाइक़े जी सफ़ाई नथी कराई वञे। हिननि मकानी खाते जे इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी इलाइक़े में सफ़ाई कराए नाइल अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।